आगाह कयूं के अहम ख़बर है। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी से वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की मुलाक़ात थी है। अवां खे ॿुधाईंदा हलूं त भुट्टो हाउस से मुलाक़ात दौरान सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख मुकेश कुमार चावला भी शरीक हुआ। ब्रेकिंग न्यूज़ है। अवां खे आगाही ॾींदा हलूं। वॾे वज़ीर सिंध की मौजूदा सूरत हाल तोड़े ॿियनि मामलनि ते पीपी चेयरमैन खे आगाही ॾिनी आहे। भुट्टो हाउस से मुलाक़ात दौरान सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख मुकेश कुमार चावला भी शरीक थिया आहिनि। नऊं देरो में अवां खे आगाही ॾींदा हलूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह से मुलाक़ात कई आहे। वॾे वज़ीर सिंध की मौजूदा सूरत हाल तोड़े ॿियनि मामलनि ते पीपी चेयरमैन खे आगाही ॾिनी आहे। अहम ख़बर ते पहुचूं पिया। नईंदरे में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी से वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारा मुलाक़ात की वही है। भुट्टो हाउस से मुलाक़ात दौरान सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख मुकेश कुमार चावला भी शरीक हुआ। वॾे वज़ीर सिंध की मौजूदा सूरत हाल तोड़े ॿियनि मामलनि ते पीपी चेयरमैन के आगाही ॾिनी आहे। तफ़सील मालूम कंदासीं रशीद अबड़ो खां। जी रशीद, आगाही ॾिजो। जी बिल्कुल, बिलावल भुट्टो ज़रदारी ॿिनि ॾींहंनि खां वठी नओं दौरो जेको आहे त सियासी सरगर्मियुनि जेको आहे त मसरूफ़ आहे। इन हवाले सां सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह अॼु कुझु घड़ियूं पहिरियां जेको आहे त हेलीकॉप्टर ज़रिए भुट्टो हाउस नओं दौरो पहुतो आहे, जिते उन पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ सां जेको आहे त मुलाक़ात कई आहे। उन मुलाक़ात में सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख ऐं मुकेश चावला पर मौजूद आहे। वॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी के सिंध की मौजूदा सूरत हाल ते जेको आहे त आगाही ॾिनी आहे। जी ठीक है रशीद, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।